Welcome to Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. पीपल्स पार्टी जे लॉन्ग मार्च कप्तान के झुकाए छॾियो। इमरान खान साहब हिम्मत अथव त असेंबलीज़ टोड़े चूंडुनि में मुक़ाबलो कयो, असां तैयार आहियूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो मोरो में लॉन्ग मार्च के खिताब। बिलावल चयो त इमरान खान पेट्रोल सस्तो करे बिजली महांगी करे अवाम खे बेवकूफ़ बणायो आहे। जियालनि जी 2 ॾींहनि जी महिनत सबबु पेट्रोल ऐं बिजली सस्ता थिया। जॾहिं इस्लामाबाद पहुतासीं त पेट्रोल ऐं बिजली वधीक सस्ता थींदा। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त वज़ीर आज़म टीवी ते अची रोईंदो आहे त मीडिया साणसि नाइंसाफ़ी करे रहियो आहे। इमरान खान साहब अव्हां खे कहिड़ी ख़बर त मीडिया ट्रायल छा थींदो आहे। वो कौम जो अपनी इज्जत नहीं करती, दुनिया उसकी इज्जत नहीं करती। पाकिस्तान में किसी चीज़ की कमी नहीं है, लेकिन हमने कभी अपने पैर पे खड़े होने की कोशिश ही नहीं की। आसान चीज़ थी, एड ले लो, अच्छा जी वो अफगान जहाद में शिरकत कर लो क्योंकि वो उसे पैसे आ रहे हैं, और ज़ियाउल हक कह रहे जी पीनट्स। सारी कौम बड़ी खुश हो रही है जी पीनट्स, यानी कि और पैसे दो तो हम जंग लड़ेंगे। दूसरी बारी आती है तो वही लोग, पहले हम जहाद करते हैं और बड़ा जी जहाद, रूसी आए हुए तो जहाद करना बड़ी अच्छी चीज़ है। 11 साल के बाद जब अमेरिकी अफगानिस्तान में आते हैं, अब जी जहाद दहशतगर्दी बन गई है। फिर हमें अमेरिका को तो बुरा भला नहीं कहना चाहिए, हमने खुद अपने आप को जलील किया है। कोई जिंदगी में शॉर्टकट नहीं होता, आपने अगर ऊपर जाना है मेहनत करें। पाकिस्तान के पैसनि ख़ातिर ॿियनि जी जंग में धिकियो वियो, असां पंहिंजो पाण खे ज़लील करायो। वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त माज़ीअ में ॿियनि मुल्कनि खे ख़ुशि करण जे लाइ परॾेही पॉलिसी तब्दील कई वेंदी हुई। अफ़गानिस्तान में अमेरिकी जंग जो हिसो थियणु सभ खां वॾी ग़लती हुई। लाहौर में तक़रीब खे ख़िताब कंदे इमरान खान चयो त पाकिस्तान जो सभ खां वॾो मसइलो करंट अकाउंट खसारो आहे। असां भाॼियूं ऐं कणिक विकिणी तरक़ी नथा करे सघूं। मुआशी तरक़ीअ लाइ इंडस्ट्री खे वधाइणो पवंदो। मदे जी भरिसां कल्होड़ा ऐं जूणे जा तकरार तां 9 ॼणा मारिजी विया। कच्छ वारे इलाइक़े में धुरिन जी हिक ॿिए मथां जदीद हथियारनि सां फायरिंग। मारिजी वियलनि में मदन जूणे जो, माशूक जूणे जो, आशिक मंगणे जो, मिर्ज़ा जूणे जो, अली रज़ा, हफ़ीज़ कल्होड़ो, अबरार कल्होड़ो, बदर ऐं सईद कल्होड़ो शामिल। धुरिन में छिकताण सबबु इलाइक़े में ॾहका पखड़ियल, वधीक रतो छाण जो ख़दशो। DIG लाड़काणो वाक़े जो नोटिस वठंदे SSP शिकारपुर खां रिपोर्ट तलब करे वरिती। SSP शिकारपुर तरफ़ां छिकताण में 7 ॼणनि जे मारिजण जी तस्दीक। इस्लामाबाद हाई कोर्ट पीका तरमीमी ऑर्डिनेंस ख़िलाफ़ दरख़्वास्त ते अटॉर्नी जनरल खे नोटिस जारी करे छॾिया। चीफ जस्टिस अतहर मिनल्लाह रिमार्क्स ॾिना त वज़ीर आज़म जी काल्ह वारी तक़रीर मां लॻे थो त खेसि कंहिं सही नाहे ॿुधायो। इज़त खे छीहो रसाइण वारो कानून अॻु ई मौजूदु आहे। लॻे थो वज़ीर आज़म जी कंहिं दुरुस्त मुआवनत नाहे कई। सुप्रीम कोर्ट में फैसल वाबडा जी नाअहली केस जी ॿुधणी। अदालत अॻूणे सेनेटर जी ख़ाली सीट ते 9 मार्च ते थियल चूंड मुलतवी करण वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। इलेक्शन कमीशन बीटी शहरियत सबबु फैसल वाबडा खे नाअहल करार ॾिनो हो। फैसल वाबडा जी ख़ाली सीट ते 9 मार्च ते सिंध असेंबलीअ में वोटिंग थींदी। वज़ीर आज़म इमरान खान चौधरी भाइरनि जा ख़दशा ख़त्म कराइण जे लाइ लाहौर पहुतल। गवर्नर हाउस में वॾे वज़ीर उस्मान बोज़दार तरफ़ां इतिहादनि सां राब्तनि बाबति ब्रीफिंग।
इमरान खान कुछ देर में चौधरी भाइरनि सां मुलाक़ात करे संदन ख़दशा ख़त्म कंदो। पीपल्स पार्टी जे लॉन्ग मार्च जो टियों मरहलो बिलावल की क़यादत में काफ़िला मोरो मां खैरपुर तरफ़ रवाना। जियालन जो जोश ऐं जज़्बो ॾिसण वटां काफ़िला मुख़्तलिफ़ हंधनि खां थींदा शाम सखर पहुचंदा, जिते बिलावल ख़िताब कंदो। काफ़िलनि जे रूट्स ते कैंप्स क़ाइम, पीपल्स पार्टी जा झंडा ऐं पेनाफ्लेक्स निर्वार। PTI जो हुकूक सिंध मार्च हिंगोर जा पहुची वियो। कारकुननि पारां पुरजोश आजियां। शाह महमूद कुरैशी की क़यादत में काफ़िला टंडो मस्ती, रानीपुर ऐं गंबट मां थींदा हिंगोर जा पहुता। सिक्योरिटी ख़दशनि सबबि मार्च जो मोरो कंडियारो रूट तब्दील। हाणे काफ़िला महरान हाईवे खां थींदा नवाबशाह पहुचंदा। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी तरफ़ां पीपल्स पार्टी मथां PTI जे जलसेगाह में गंदो पाणी छोड़ करण जो इल्ज़ाम। शाह महमूद कुरैशी चयो त जलसेगाह में गंदो पाणी छोड़ करण किथां जी सियासत आहे। सिंध हाई कोर्ट डॉक्टर आसिम की घरवारी डॉक्टर समरीन हुसैन की सिंध हायर एजुकेशन कमीशन में एग्जीक्यूटिव डायरेक्टर तौर मुक़ररी ख़िलाफ़ स्टे ऑर्डर जारी करे छॾियो। सिंध हुकूमत खां 30 मार्च ते जवाब तलब। जनवरी के मुकाबले में फरवरी में महंगाई की शरह में 1.5% इजाफो थो। फरवरी में महंगाई की शरह 12.24% रही। शुमारियात खाते माहवार रिपोर्ट जारी करे छड़ी। 2 महीनन दौरान टमाटा 191%, कुकड़ जो गोश्त की कीमत में 11%, भाजियों और कुकिंग ऑयल की कीमतुन में गैर मामूली इजाफो थो। सिंध हाई कोर्ट सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट बोर्ड ज़मीर अब्बासी जी 2016 में सेक्शन ऑफिसर तौर मुक़ररी वारो नोटिफिकेशन मुअत्तल करे छॾियो। चीफ सेक्रेटरी ऐं सेक्रेटरी सिंध पब्लिक सर्विस कमीशन समेत ॿियनि खे नोटिस जारी। अदालत एडवोकेट जनरल सिंध खां 29 मार्च ते जवाब तलब करे वरितो। कुछ इन में माण्हू मुलविज़ आहिनि ऐं कुझु चाहिनि था त केस अॻिते न हले ऐं उन्हनि खे बि मुंहिंजी इहा ई दरख़्वास्त आहे, ख़ुदा रा तव्हां सभु अलाह जो ख़ौफ़ रखो। अलाह सां ई जितो मरण हूअं बि आहे पैसो ॾिसी जेको आहे न सभु अंधा न थियो, सभु कुझु पैसो न आहे हूंदो। मूंखे कुझु चवंदा आहिनि त तुंहिंजे नाले जाम गोराम चवे थो असीं ऐं ॿाहिरि ईंदोसि पोइ छोकिरी जो जेको आहे न जो ख़ानदान ख़तमु कंदमि। केस हथ खणण लाइ केरु तव्हां ते दबाव विझे पियो, उनजा नाला ॿुधाईंदा? नाला कोन्ह ॿुधाए सघां, बाक़ी मूंखे केस तां हथ खणण ऐं पाण ग़रीब आहियां ऐं नथी चाहियां मूंसां ज्यादती थी आहे, कॾहिं कंहिंसां कंहिं मज़लूम सां ज्यादती थिए। जेके न आहिनि उहे जेके न आहिनि न उनखे जाम अब्दुल करीम ज़ाहिर करे ॾे ऐं जाम अब्दुल करीम खां मुंहिंजी इहा ई दरख़्वास्त आहे, ख़ुदा रा जेके तोखां पैसा वठनि पिया उन्हनि जा मूंखे नाला ॿुधा ऐं जेको जाम अहिड़ो न्याज़ सालार गिरफ़्तार थींदो तॾहिं त सभिनी जी असलियत साम्हूं ईंदी। अफ़ज़ल जो क्यों न आयो आहे तव्हां सां गॾु कोर्ट में, छा वजह? ऐं अकेली उड़ां पई, मुंहिंजो केरु कोन्हे, मुंहिंजो अलाह साईं आहे बस। डेर अफजल समेत केर भी मूंसां गॾु नाहे, अकेले सिर इंसाफ़ लाइ बढ़ी रही आहियां। शहीद नाज़िम जोखियो जी बेवा शीरीन जोखियो जो टाइम न्यूज़ सां ॻाल्हियुनि दौरान इंकिशाफ। शीरीन जोखियो चयो त मुंहिंजे बचनि खे क़तल करण जूं धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। चयो पियो वञे त ॼाम अवेस गौहराम जेल मां निकिरण खां पोइ तुंहिंजा बचा माराए छॾींदो। शीरीन जोखियो केस में देरि थियण ऐं प्रोसिक्यूटर जे रवैये ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराए वरिती। प्रोसिक्यूशन ॼाणी माणी देरि करे रही आहे। प्रोसिक्यूटर केस जो चालान पेश न पियो करे। दरख़्वास्त में केस दहशतगर्दी टोल अदालत में हलाइण जी इस्तदा। ज़मानत मिली थी कंफर्मेशन बेल, उसके हवाले से हमने आज बेल कैंसिलेशन की एप्लीकेशन दायर की है
और 7 तारीख हमें मिली है। इंशाल्लाह हम केस परसू कर रहे हैं और हम केस परसू करेंगे। हम पुरुम्मीद हैं अदलिया से, और यही है कि आप देखें जागीरदार सरदार जो अपने अंदर अदालतें बना के बैठे हैं, वो समझते हैं कि शायद वो कानून से बाला तरें। हम इस केस को परसू करके हमें इंसाफ तो चाहिए ही, पर हम उनको बताना चाहते हैं कि जागीरदार सरदार वडेरा या कोई भी हो, कोई भी कानून से बाला तर नहीं है। पाकिस्तान की अदालतें मजलूमों के साथ इंसाफ करने के लिए हैं, और आपने देखा कि MP बुरहान चांडू की ज़मानत रद्द हुई। हम उम्मीद रखते हैं कि हमारे पास स्ट्रॉन्ग ग्राउंड से ये वो कातिल सरदार हैं जो 4 सालों से अबूरी ज़मानत पे थे। अभी बेल डिसाइड हुई है, पर हम इंशाल्लाह पुरुम्मीद हैं कि हाई कोर्ट हमारे साथ इंसाफ करेगी और अदालतें हमारे साथ इंसाफ करती आई हैं। हम इंशाल्लाह इंसाफ हमारा हक है, हम लेके रहेंगे। उमेर रुबाब सरदार चांडियो जी ज़मानत रद्द कराइण जे लाइ सिंध हाई कोर्ट लाड़कानो बेंच में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे उमेर रुबाब चयो आहे त सरदार भाइर कातिल आहिनि, सिंध हाई कोर्ट मां वॾियूं उमेदूं आहिनि। उमेद आहे त अदालतूं मूंसां इंसाफ़ कंदियूं। सहाफ़ी अतहर मतीन जे क़त्ल केस में मुलविस ॼाणायल जवाबदार अनवर बिरोही कंबर भरिसां मुबैना मुक़ाबले में मारिजी वियो। SSP कंबर शहदाद कोट दावा कई आहे त नूरबाह वटि मुक़ाबले दौरान जवाबदार अनवर बिरोही मारिजी वियो। पुलिस मुक़ाबले जो कंबर थाने ते केस पे दाख़िल। सहाफ़ी जे क़त्ल केस में जवाबदार अशरफ बिरोही जिस्मानी रिमांड ते कराची पुलिस हवाले थियल आहे। ज़रियनि दावा कई आहे त पुलिस तरफ़ां मुक़ाबले में मारियल जवाबदार अनवर बिरोही खे कुझु ॾींहं अॻु खुददार मां गिरफ़्तार करे कराची पुलिस हवाले कयो वियो हो। अॼु राति खेसि कंबर भरिसां मुक़ाबले में फुल फ्राई कयो वियो। नसीराबाद भरिसां नौजवान खे क़त्ल करण बाद लाश साड़ियो वियो। ॻोठ यूसुफ डेरो में नौजवान नवीद जत खे गोलियूं हणण बाद संदसि लाश पलाल में रखी ॿाहिरि ॾिनी वई। पुलिस मक़तूल नौजवान जो लाश अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। वाक़े जी जांच शुरू। मीरपुर ख़ास वासी नारी मीरा भाट जे वारिसनि जो धरणो। नारी खे अगवा करे जबरी मज़हब तब्दील कराइण जो इल्ज़ाम। गुज़िरियल ॾींहुं मीरा भाट सोशल मीडिया ते वीडियो बयान में मर्ज़ीअ सां मज़हब तब्दील करे पसंदी शादीअ जो बयान ॾिनो हो। पुलिस नारी जे अगवा जो केस दाख़िल करे जांच शुरू करे छॾी। रूस ऐं यूक्रेन विच में जंगबंदी ते इतफ़ाक़ न थियो। रूसी फ़ौज ॾींहुं यूक्रेन जी राजधानी कीव ते ॿीहर बमबारी। 11 शहरी मारिजी विया, केतिरा ई ज़ख़्मी। महागाई होया इंसान का जीवन महारी है, हर एक को दिलगी बिलकत मकते माली ही मुल्क सारे देवाली और फुखर वडाई आली यही मोह मुझाया अमीरी है, हर एक को दिलगेरी ताली रख फिक्र फनादा फकीर को दिलगी। ऐं लाड़कानो में फनकार जो महांगाई ख़िलाफ़ कलाम ॻाए अनोखो एहतिजाज। रागी फ़क़ीर इमदाद सोलंकी जो चवणु आहे त हुकुमरान महांगाई जो तूफ़ान बर्पा करे अवाम खे पिनण ते मजबूर करे छॾियो आहे। वज़ीर आज़म खे अपील आहे त ग़रीबनि खां जीअण जो हक़ न खसे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अवां खे भली कार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हेडलाइन्स सां ॾिठियूं, बुलेटिन सां गॾु हाज़िर थियूं था शॉर्ट ब्रेक खां पोइ। This transmission is brought to you by Jazz Super 4G.